ईद उल अज़हा के मौके ते सॼे मुल्क में वापारी जानवर विकिरो करण लाइ कराची पहुचनि था। हिन भेरे एक नौजवान नारी बि चौपाई माल जी वापारी बणिजी पंहिंजा जानवर विकिरे लाइ मालपड़ीअ ते आंदा आहिनि। आशा गनी नाले नौजवान नारीअ जानवर विकिरो करण खे एब समझण बदिरां कारोबार करे पंहिंजे घर जो गाॾो हलाइण लाइ मालपड़ीअ में जानवर विकिरो करे रही आहे। हुन 36 जानवर विकिरे लाइ मालपड़ी आंदा आहिनि। उन्हनि जानवरनि जी सार संभाल तोड़े खाधे पीते जो ख्याल भी हू पाण ई रखे थी। बरसात सबब जॾहिं जानवरनि जी पिड़ी पाणी हेठि अची वई त मर्द वापारनि जी हूअ भी मौजूद रही। उन मौके ते सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आशा गनी चयो त गुज़िरियल साल हूअ मंडीअ में जानवर ख़रीद करण आई, जंहिंखां पोइ खेसि जानवरनि जो शौक़ु थियो ऐं हिन भेरे हू जानवर विकिरो करण लाइ मंडी आई आहे। हुन चयो त नौजवान छोकरनि ऐं छोकिरियुनि खे घुर्जे त उहे भी कारोबार कनि ऐं छोकिरियूं भी मर्दनि वांगुरु हर कम में अॻिते अचनि। लास्ट ईयर मैं अपना जानवर लेने के लिए आई थी तो मुझे हुआ कि यहाँ पे कोई लेडीज़ नहीं है जो कि काम कर रही है, इसलिए ही मैंने यहाँ पे अपने जानवर लाने का सोचा। जब मैंने छोटे जानवर बच्चे लिए थे, इतने बड़े थे कि वो 1 साल में 2 दांत के हो जाएं। नौजवान नारी आशा रुगो जानवरनि जो वापार नथी करे, पर संदसि चवण हो त शहर में संदसि जिम भी आहे, जिते हू छोकिरियुनि खे वर्जिश सेखारींदी आहे। जॾहिं त हू बाइक राइडर हुअण सबब छोकिरियुनि खे बाइक हलाइण पिणु सेखारींदी आहे। मेरा अपना जिम है और मैं खुद जिम इंस्ट्रक्टर हूँ। इसके अलावा मैं बाइक राइडर हूँ और बाइक ट्रेनर हूँ। बाइक की ट्रेनिंग देती हूँ, जिसमें गर्ल्स को ट्रेनिंग पूरी सिखाई जाती है। बाइक चलाना, रोड पे कैसे चलाई जाती है, सब कुछ डिटेल में। कराची जे नौजवान नारी आशा गनी उन नौजवान लाइ हिकु मिसाल आहे जेकी नौकरियुनि जे आसरे पंहिंजी उमिरि ज़ाया कनि पिया। हू भी रोज़गार करे पंहिंजे घर जो गाॾो हलाए सघनि था। कैमरामैन कलीम लाइ खोखर सां गॾु अब्दुल खालिक मंगी, सन टीवी न्यूज़, मालपड़ी, कराची।